आगाह कयां कि वज़ीर आज़म इमरान खान मकानी चूंडनि लाइ अवामी राब्ता मुहिम शुरू करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। ख़बर मां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे PTI जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जे इजलास में ख़िताब दौरान इमरान खान जो चवणु आहे त मकानी चूंडनि में पूरी कुवत सां मैदान में लहंदासीं। इमरान खान चयो आहे त तहरीक इंसाफ़ मुल्क जी मक़बूल तरीन जमायत आहे। अवाम वटि PTI खां सवाइ को बहितर ऑप्शन नाहे। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां कुर्बान बलोच खां जी कुर्बान अपडेट कजो। जी हुकूमत खे हिकु दफ़ो ॿीहर अवाम सां रुजू करण जो ख़्यालु आयो आहे। काफ़ी अरसे खां पोइ गुज़िरियल जेके मकानी चूंडुनि जो पहिरियों मरहलो KPK में थियो, जंहिंमें PTI खे शिकस्त आई। उन खां पोइ PTI जो अॼु वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत में आला सतही इजलास थियो, जंहिंमें इहो फ़ैसिलो कयो वियो त मकानी चूंडुनि जे हवाले सां आवाम सां राब्तो कयो वेंदो। वज़ीर आज़म इमरान खान पाण जलसनि में वञी ख़िताब कंदो ऐं आवाम जी जेके बि मुश्किलातूं आहिनि उहो ॿुधंदो ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजो जेके पार्टी जे हवाले सां हुकूमती कारकर्दगी आहे उहा बि उनखे आवाम जे आॾो रखंदो। इन हवाले सां जेको आला सतही इजलास थियो, उन में KPK में जेको ॿियो मरहलो चूंडुनि जो अचे पियो, इन ते गौर कयो वियो ऐं उन हवाले सां हिकमत अमली बि तयारु कई वई ऐं इहो फ़ैसिलो अॼु इन आला सतही इजलास में कयो वियो त वज़ीर आज़म इमरान खान पाण आवाम सां राब्ता मुहिम शुरूआत ऐं KPK में ॿियनि सूबनि में मकानी चूंडनि जे हवाले सां जेके जलसा थींदा उनखे वज़ीर आज़म इमरान खान कंदो। ठीकु आहे कुर्बान, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।